अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त SPSC जी जेको HST SST ऐं लेक्चरशिप जी प्रिपरेशन जारी आहे, जेके 2 क्लास पाण रखियासीं जिन में असां सिंधी अदीबनि जे नाले सां मनसूब चेयर्स एंड जेको मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स उन जा फाउंडर्स जो क्लास तव्हां सां शेयर कयो। अॼु जो जेको क्लास वरी आहे उहो मुख़्तलिफ़ अदीबनि जे नालनि सां मनसूब लाइब्रेरीज़ एंड सेंटर्स आहिनि, रिसर्च सेंटर्स और अदर सेंटर्स, जेको पिणु इलाही इंफॉर्मेटिव आहिनि। कुझु प्रीवियस पेपर्स में अहिड़े क़िस्म जा सुवाल ईंदा रहिया आहिनि। इन जे लाइ वधूं था क्लास जी तरफ़, क्लास खे स्किप न कंदा ऐं लास्ट ताईं ज़रूरु ॾिसंदा। त असां वटि जेको पहिरियों आहे उहो आहे भिटशाह कल्चर सेंटर। भिटशाह कल्चर सेंटर शाह लतीफ़ जे नाले ते आहे, पाण सम्झी सघो था। उहो भिटशाह में आहे। उन खां पोइ आहे सचल सरमस्त अकेडमी, सिंध जे ज़िले खैरपुर में वाक़िआ आहे। ठीकु आहे। उन खां पोइ डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट फॉर हेरिटेज, उहो जामशोरो में आहे। उन खां पोइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वेल नोन इंस्टीट्यूट आहे, सभिनी खे ख़बर आहे, पर तॾहिं बि ॿुधाए छॾियां इन लाइ जो इहो आई थिंक NTS जे 2012 वारी टेस्ट में बि आयो हो। सिंधी लैंग्वेज जेका अथॉरिटी आहे उहा हैदराबाद में आहे। उन खां पोइ बिलाल इंस्टीट्यूट ऑफ हिस्टोरिकल एंड रिसर्च, इहो इदारो या सेंटर जेको आहे उहो नवाबशाह में आहे। उन खां पोइ शाह वलीउल्लाह अकेडमी, शाह वलीउल्लाह अकेडमी कराची में आहे। शमसुल उलमा उमर बिन दाऊद पोटो लाइब्रेरी, SPSC सिंधी जी लेक्चरशिप जी टेस्ट हुई 2011 या 12 जी, मूंखे महिल कंफर्म ज़हन ते नथो अचे, पर उन में शायदि इहो सुवालु आयो हो त इहा लाइब्रेरी किथे आहे, त इहा लाइब्रेरी बि हैदराबाद में आहे। शमसुल उलमा उमर बिन दाऊद पोटो लाइब्रेरी इज़ इन हैदराबाद। उन खां पोइ आहे लियाकत सेंटर कराची में, इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी एंड अदर वेल नोन इंस्टीट्यूट। ठीकु आहे, जेको कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे, सभिनी खे ख़बर हूंदी। जामशोरो हवाउनि जो शहर, इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जामशोरो में आहे। उन खां पोइ हिकु ॿियो ख़ानगी इदारो चइजे या प्राइवेट इदारो चइजे, पर हिकु साख वारो इदारो, इन जे महिनतुनि कोशिशुनि काविशुनि खे असां जस ॾियूं था जो ही हिकिड़ो त एतिरो त सुठो इदारो आहे ऐं कमु करे पियो, जेको असांजे पेपरनि में बचे पियो ऐं असांजा जेके मुख़्तलिफ़ राइटर्स आहिनि इन नाले खे पंहिंजे किताबनि में शामिलु कनि था। गुल हयात इंस्टीट्यूट ॻोठ आरेजा में इहो ख़ानगी इंस्टीट्यूट आहे। गुल हयात इंस्टीट्यूट ज़िला लाड़काना में आहे। उन खां पोइ कादिर बख्श बैदल लाइब्रेरी शिकारपुर में आहे। अता महमद हामी ॻोठ अता महमद हामी में इहा बि लाइब्रेरी आहे। अता महमद हामी लाइब्रेरी इज़ इन विलेज अता महमद हामी। उन खां पोइ लाल शहबाज़ कलंदर लाइब्रेरी, तव्हां यकीनन सम्झी विया हूंदा। लाल शहबाज़ कलंदर लाइब्रेरी सेवण में आहे। सर शाहनवाज़ लाइब्रेरी ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुर्तज़ा भुट्टो साहब जा वालिद आहिनि। सर शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी लाड़काना में आहे। उहा पिणु तमामु वॾी लाइब्रेरी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके स्कॉलर्स आहिनि ते जेके रेफरेंस बुक्स जे हवाले सां सुठो मवादु आहे। ऐं जीअं लेट सपोज़ असां दादू वारा आहियूं या लाड़काने वारा आहियूं या जेके सराउंडिंग में काफ़ी डिस्ट्रिक्ट्स आहिनि ऐं उन्हनि खे हिन लाइब्रेरी जे बारे में यकीनन ख़बर हूंदी ऐं उते स्टडी करणु या रेफरेंस बुक्स वग़ैरह पढ़ण खे या MPhil PhD जे रिसर्च जे लाइ हिन लाइब्रेरी खे ज़रूरु प्रेफर कंदा हूंदा। उन खां पोइ अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी लाइब्रेरी जेका आहे उहा हैदराबाद में आहे। त कुझु ही सेंटर्स हुया ऐं कुझु लाइब्रेरीज़ हुयूं मुख़्तलिफ़ जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे नाले सां जेके सिंध में मौजूदु आहिनि। त हिननि खे बि तव्हां हिकु नज़र ॾिसी वठिजो
यादि करे वठो, तमामु आसान आहिनि यादि करण जे लाइ बि। ऐं हीअ क्लास तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन आल खे क्लिक हणींदड़ दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु कंदो ऐं तव्हांजूं कोशिशूं काविशूं महिनतूं ज़रूरु रंग लाहींदो ऐं तव्हांजे लाइ इल्म जा दरवाज़ा खोलींदो ऐं रोज़ीअ जा दरवाज़ा खोलींदो। आमीन या रब्बल आलमीन।